जी बिल्कुल, दहशतगर्दी टोड़ अदालत के ॿाहिरि हिकिड़ी अहम ब्रेकिंग न्यूज़ खणी हिकु दफ़ो ॿीहर बरकत मिराणी यूट्यूब ऑफिशियल तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। कुछ वक़्त अॻु में तव्हांखे इहो ॿुधायो हो त घोटकी पुलिस शहरियार शहर हमले केस में शकूर लाखो ऐं अहमद खान सीलरो जा नाला कॉलम 2 में रखी ख़ारिज करण वारो जेको हतमी चालान आहे उहो दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो हो। उन जे हवाले सां हिकिड़ो वॾो फ़ैसिलो जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत पुलिस जी जेकी रिपोर्ट आहे उनखे रद्द कंदे ॿिन्हिनि जवाबदारनि खे हिकु दफ़ो ॿीहर इन केस में ज्वाइन करे छॾियो आहे। केस में जवाबदार तौरु नामज़द कयो वियो आहे। शकूर लाखो अहमद खान सीलरो खे दहशतगर्दी टोड़ अदालत तरफ़ां जवाबदार तौरु नामज़द करण खां पोइ हू इन केस जो जेको ट्रायल आहे उन में वञी करे पाण खे बेॾोही साबित कनि अदालत तरफ़ां इहो ॿुधायो वियो आहे। हिकु वॾी अहम ख़बर आहे जेकी अवां सां शेयर कयूं पिया त मिरपुर माथिलो जे दहशतगर्दी टोड़ अदालत घोटकी पुलिस जे पंहिंजे ॿटे भाई शकूर लाखो खे बचाइण वारी जेकी कोशिश आहे उनखे नाकाम बनाए छॾियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत फरियादी जेको आहे मुमताज़ शर जो वकील फरमान शर उन जा दलील ॿुधण खां पोइ इहो फ़ैसिलो कयो आहे त हिन केस में शहरियार शहर हमले केस में जंहिंमें उनजो वेझो साथी अली मोहम्मद शहर मारिजी वियो हो, उन क़त्ल केस में ॿिन्हिनि जवाबदारनि खे जंहिंमें शकूर लाखो ऐं अहमद खान सीलरो आहे उनखे ज्वाइन कयो आहे। जॾहिं त पुलिस जी जेकी रिपोर्ट आहे जंहिंमें अहमद खान सीलरो ऐं शहरियार शहर हमले केस में ॿियो जवाबदार अॻूणो SHO शकूर लाखो खे बेॾोही करार ॾिनो वियो हो, उन जा नाला कॉलम 2 में रखिया विया पर दहशतगर्दी टोड़ अदालत ॿिन्हिनि जवाबदारनि खे ॿीहर हिन केस में ज्वाइन करण जो हुकुम जारी कंदे हिन ॿुधणी खे 22 जनवरी ताईं मुलतवी करे छॾियो आहे।